मौलाना यासीन कटोहर कर्मी तो चए त हिकिड़े माण्हू खे 8 ॿार आहिनि, 5 धीअरूं 3 पुट, उन्हनि मां 7 खे हिसो ॾिए थो, कब्ज़े में खातो वग़ैरह न थियनि। पोइ उन शख़्स जे मरण खां पोइ हिकिड़ी धीउ जंहिंखे हिसो न ॾिनाई उनखे शरीयत ॾियारींदी या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं को शख़्स पंहिंजी मिल्कियत पंहिंजी हयाती में ई तक़सीम करणु चाहे थो त उहा उनजी मिल्कियत आहे, जंहिंखे जेतिरो चाहे त ॾेई सघे थो, पर औलाद जे विच में इंसाफ़ करणु इहो हक़ आहे पीउ जे मथां। जेकॾहिं इंसाफ़ न कंदो त गुनाहगार थींदो। जीअं सवाल में आहे त कुझु ॿारनि खे हिसो ॾिए थो ऐं कुझु ॿारनि खे महरूम करे थो, त इहो गोया के इंसाफ़ नथो करे ऐं इंसाफ़ न करण जे करे इहो गुनाहगार थींदो, बाक़ी जाइज़ आहे। जीअं सही बुखारी जे अंदरि हदीस मुबारका वा हज़रत आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु करे वरिता। उन चयो त समेत नौमान बिन बशीर, उन चयो त मूं ॿुधो नौमान बिन बशीर खां। नौमान बिन बशीर मिंबर ते बीही करे इहो बयानु करे रहियो हो त मूंखे मुंहिंजे वालिद हिकु बानो पंहिंजी हयाती में तोहफ़ो करे ॾिनो, हदियो करे ॾिनो। पोइ मुंहिंजी अमड़ चयो त मां इहो जाइज़ न कंदसि जेसीं ताईं तव्हां महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इन बारे में पुछा कयो या उनखे शाहिद बनायो। पोइ हज़रत नौमान चयो त मुंहिंजो वालिद हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में वियो। फ़अता रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में हाज़िर थियो। फ़क़ाल इन्नी आतईतु इब्नी मिन अमरत बिनते रवाहत अतियतन, उन चयो त मां पंहिंजे पुट खे हिकु बानो तोहफ़े में ॾिनो आहे, छा इहो जाइज़ आहे या न? फ़अमरतनी अन उशहिदक या रसूल अल्लाह, पोइ मुंहिंजी घरवारी मूंखे चयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन बारे में शाहिद बनाए, यानी उनखां फ़तवा वठी आ त इहो जाइज़ आहे या न। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको फरमायो आतईत साइर वलदिक मिसल हाज़ा, हुज़ूर फरमायो त जेको तूं नौमान खे बानो ॾिनो आहे, छा ॿियनि औलादनि खे बि ओड़ो ई ग़ुलाम तोहफ़े में ॾिनो अथई या न? पोइ उन चयो त क़ाल ला या रसूल अल्लाह, मां सिर्फ़ु नौमान खे तोहफ़े में ॾिनो आहे, ॿियनि औलादनि खे तोहफ़े में बानो नाहे ॾिनो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फत्तकुल्लाह वअदिलू बैन औलादिकुम, अल्लाह खां ड्रिज ऐं पंहिंजे औलाद जे विच में इंसाफ़ कर। पोइ फरज फरद अतियतहू, पोइ नौमान चयो त मुंहिंजो वालिद वापसि आयो ऐं मूंखां बानो वापसि वठी छॾियाई। हिन हदीस मुबारका में मालूम थियो त जेकॾहिं पीउ पंहिंजे औलाद में पंहिंजी हयाती जे अंदरि हिसा तक़सीम करणु चाहे थो, उन जे मथां लाज़िम आहे, वाजिब आहे त इंसाफ़ करे हर हिकिड़े खे, पोइ चाहे धीउ हुजे या पुटु हुजे, हिकु जेतिरो ई हिसो ॾींदो। वफ़ात खां पोइ त पुट जे लाइ डबल आहे, धीउ जे लाइ जो हिकुणो आहे, पर जेकॾहिं हयाती में पंहिंजी हयाती में केरु पंहिंजे औलाद में तक़सीम करणु चाहे थो त बराबरि हिसो ॾींदो, जेकॾहिं न ॾींदो त गुनाहगार थींदो। जीअं मुसन्नफ़ अब्दुर रज़ाक में हदीस मुबारका वा त हज़रत सअद बिन उबादा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी औलाद जे अंदरि पंहिंजी मिल्कियत तक़सीम करे छॾी। जॾहिं साईं जी वफ़ात थी त उन खां पोइ उनजो हिकिड़ो पुटु पैदा थियो। जॾहिं हज़रत उमर फारूक खे इहा ख़बर पई त हज़रत सअद पंहिंजी ज़िंदगी में मिल्कियत तक़सीम करे छॾी आहे ऐं उनजो पुटु हाणे पैदा थियो आहे, जंहिंजे लाइ कुझु बि हिसो न छॾियो अथई, इन मामले जे करे हज़रत उमर फारूक खे निंड न आई। पाण हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि आया ऐं साईं खे पूरो मामिलो करे ॿुधायूं त हिन मामले जे करे मूंखे निंड न आई आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि फरमायो त मूंखे इन मामले जे करे निंड नाहे आई। हीअं था कयूं जो हज़रत कैस बिन सअद वटि हलूं था, जीअं पंहिंजे भाउ खे बि हिसो कुझु ॾिए। पोइ उहे ॿई ॼणा हज़रत कैस बिन सअद रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि आया। हदीस मुबारका जा लफ़्ज़ आहिनि फ़अतियाहु फ़कल्लमाहु, पोइ ॿई हज़रत कैस वटि आया, पोइ उनखे पंहिंजे भाउ जे बारे में चयाऊं। हज़रत कैस फरमायो अम्मा शयुन अमदाहु सअदुन फला अरुद्दुहु अबदा,
हज़रत कैस चए त जेको मूंखे मुंहिंजे वालिद हिसो ॾेई वियो आहे उन मज़ा आऊं वापसि न कंदुसि लाकिन उर्शदो कमा अन नसीबी लहू, पर जेको मुंहिंजो हिसो आहे उन जे लाइ आऊं कुझु कढां थो। हिन हदीस मुबारक मां मालूम थियो त जेको शख़्स पंहिंजी हयाती में पंहिंजे पुटनि खे औलाद खे हिसो ॾेई वञे थो त उनजी वफ़ात खां पोइ उन्हनि खां वापसि केरु नथो वठी सघे। जेकॾहिं उन खां हिसो वापसि वठी सघिजे हा त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ज़रूरु वठे हा, अहिड़े नमूने सां हज़रत उमर फारूक बि ज़रूरु वठे हा, पर पाण उन खां ज़बरदस्ती न वरितऊं बल्कि उनखे हिकिड़ी वसियत कयऊं त पंहिंजे भाउ जे लाइ कुझु हिसो छॾ। इन मां मालूम थियो त जेको सवाल कयो वियो आहे त औरत खे हिसो नाहे मिलियो, बाक़ी उन जे भाइरनि खे भेणुनि ॿियनि खे हिसो मिलियो आहे, त वफ़ात खां पोइ उहा औरत पंहिंजे भाइरनि खां हिसो वठी सघे थी या न, त उहा औरत पंहिंजे भाइरनि खां हिसो नथी वठी सघे जेकॾहिं उनखे पीउ हिसो नाहे ॾिनो। वल्लाहु आलम बिस्सवाब।